कीअं पढ़ाई पूरी कई? पढ़ाई पूरी कयमि, तव्हांजी थिक लॻी तॾहिं हलिया। हा महिमान, अॼु मुंहिंजो ख्वाब पूरो थियो ऐं मुंहिंजे दिलि जी इहा ई हसरत हुई। हा दा, पढ़ाई त मां हाणे पूरी करे छॾी, हाणे तव्हां सां ॿिन्हिनि में कम में हथु हणायुसि। रोज़ी असांजे किथां खाईंदासीं? उथी वारा पोड़ा कमदार हुकुम करे, हुकुम जा सका हल रसम सनी। तो बुझलो सुन त बनी ते कम न कर। जमीन मुंहिंजी आहे, खाता मुंहिंजा न काया मां, हाणे तव्हां त थी आहे त मुंहिंजी बनी आहे। खोले के पोड़ा अॼु खाणे जेकर नज़र आए बोल न उॾाई छॾंदो। बनी मुंहिंजी आहे, खाता मुंहिंजो आहे। तव्हांखे त ख़बर आहे, जॾहिं मुंहिंजो खीसो ख़ाली थींदो आहे त पैसनि जी ज़रूरत पवंदी आहे। हींअर तव्हां ॾिसो पिया, हूअं ई मूंखे यूनिवर्सिटी वञणो आहे, ॿियो त जे ॿियो ख़र्चु हेॾा वॾा। हे ख़बर कोन्हे पढ़ाई कीअं पई हले, अथई पढ़ाई कई छोकी या पीते हुई? तूं त सही थो चए, जहिड़ा काम तहिड़ा बचा। कमदार ॾे भई, जेतिरे पैसे जी तोखे ज़रूरत आहे उन होॾे आउं हुनखे कमदार, ओ कमदार, हेॾा अचे। जी बोला, हुकुम कयो। हिन राजेश खे कीअं सॾु कयो? ये साहब वारनि छोकिरनि खे त सॾु करा। जीअं तव्हांजो हुकुम, सर रखंदे हींअर ई थो वठी अचां। ओ साबू साबू नितिन के आवड़े तोखे अने भाउ जे आवेदन जो घुरायो। नितिन के हा हिन जो मोटो वॾे जो कमु आहे। केरु हो दर ते? कमदार आयो वॾेरे घुराया पाण खे हींअर। हुकुम कयो बोला, कीअं यादि कयो असांखे? इहो मड़ी ख़ैर कमु इहो आहे त साहब वारो छोकिरो हुनखे वरी सम्झाए। हे सोना, असांजे छोकिरे आख़िर छा कयो आहे? हा वारो छोकिरो असांजी ज़मीन काए रहियो आहे। यादि बनी ते चाचे साबू जी आहे, इन शायदि सॼो ॻोठ वेंदो। ॻोठ वारनि खे त मूं ज़मीन ॾिनियूं न, बहितर थींदो त इन ज़मीन तव्हां खणी वञो। कानून जे हिसाब सां उहा बनी चाचे साबू जी आहे। बसि न ॻाल्हि वारा छोकिरा ॿ अखर छा पढ़िया मूंखे घणो थो सेखारी। बस वॾेरा बस, तो हमेशह असां ग़रीबनि ते ज़ुल्म कया आहिनि ऐं ग़रीबनि जूं ज़मीनूं पंहिंजे पाण ते हड़प करणु चाहियूं ऐं अॼु खां पोइ इहे न थींदो। तो असां गुस्ताख में घुराए पंहिंजी फैक्ट्री खे आहे, इहा बनी असां कब्ज़ो करणु कोन ईंदासीं। बड़े छोकिरा तव्हां रईस खे जवाब था ॾियो, पोइ तव्हां में सम्झायो ऐं हींअर बि तव्हांखे सम्झायां थो त इन ज़मीन तव्हां खणी वञो, न त खून ख़राबा थींदा। अरे वाता ॻाल्हा छोकिरा, अरे तव्हांजा वॾा रेस जे टुकड़नि ते पलटंदा ऐं तव्हां हींअर रेस खे जवाब था ॾियो। अरे कमदार, ज़ुबान खे लॻाम दे त मुंड ई न मरोड़ी छॾी। लॻे थो त वॾेरो चाचे साबू खे ॾाढो तंग कंदो। न मोहम्मद, ईअं नथो थी सघे। वॾेरो अगरि चाचे साबूअ खे घणो तंग कई न त पोइ इन ॻाल्हि खे बि ॾिसंदासीं। पर हा, जेसीं ताईं पाण ज़िंदा आहियूं न,
चाचे साहब के वडेरो कुछ भी नथो ऐं इहो बि आहे चाचे साहब जा छोकिरा हिकु त माशाल्लाह जवान आहे ऐं ॿियो नंढो आहे जेसीं ताईं ॿियो बि जवान थींदो तेसि ताईं सभु सही थींदो। वालेकुम सलाम गुलड़ अच अच गेर ये खबर गुलड़ कहां गयो बता मापनी ना बता ये खबर पे साहब मुझे किथे है मापनी दे तो ये खबर गुलड़ जो तो सब खैर है सब खैर है पर वडेरे माण्हू तंग करे माण्हू है में परेशान थियण जी ज़रूरत न आहे वडेरे पिणे जे ज़मीन ते ॻाल्हाइण जे बारे में असांखे घुरायो असां वडेरे खे सम्झायो आहे पर अञा बि जे वडेरो न सम्झो त पोइ हिन ॻाल्हि खे ॾिसी वञे तोखे इन जे लाइ घुरायो पर तूं परेशान न थी मुड़ुस थी कोन मेरे से पानी कैमरा खत्म किया वाकई खत्म कई या अगे वांगुर मेरे कम पक्को करे आगे अच्छी शिकायत न मिलेंगी शाबाश मुझे तो मारिया ठीक है ना सर वो इजाजत है